तव्हांखे ॿुधाईंदव। हाणे 18 अध्याय भी आरंभ तो थिए। ओम श्री परमात्मने नमः अध्याय 18। यो बुद्धि भक्त अर्जुन चवंता त हे अंतर्यामी, हे वासुदेव, मां संन्यास ए त्याग बिनी गालन के अलग अलग समझण तो चाहे। संन्यास कंहिंखे चइबो आहे ऐं त्याग कंहिंखे चइबो आहे। चओ हरे राम। भक्त अर्जुन जा ये प्रश्न बुद्धि करे भगवान श्री कृष्ण चवण लगा त हे अर्जुन, केतराई पंडित कर्मन जे त्याग के संन्यास चवंदा आहिनि कि कर्म छॾे छॾियो, संन्यास आहे। केतराई विचारवान माण्हू हर तरह जे कर्मन जो त्याग करण के त्याग चवंदा आहिनि। चओ हरे कृष्ण। घणा विद्वान वरी ईअं चवंदा आहिनि त कर्म सब चाहे सुठा या ख़राब बंधन में विझण वारा आहिनि, तंहिं करे त्यागण लाइक़ आहिनि। ऐं कुझु कर्म न कयो, सभु कर्म छॾे छॾियो, कई अहिड़ा बि चवंदा आहिनि। वरी कुझु ॿिया विद्वान चवंदा आहिनि त यज्ञ दान तप यानी शुभ कर्म जेके आहिनि, पुण्य कर्म, सेवा भलाई परोपकार, इहे कॾहिं बि त्याग करणु न खपनि। हाणे भगवान अलॻि अलॻि पंडितनि जी ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधायूं त श्री कृष्ण भगवान चवनि था, पर हे अर्जुन, हाणे उन त्याग जे बारे में तूं मुंहिंजो निश्चो ॿुध। यानी भगवान जो यानी फाइनल कि सही छा आहे। कई माण्हू चवंदा आहिनि कि कर्म त बंधन आहिनि, कर्म करण ई छॾे छॾियो, कर्मनि जो ई त्याग कयो। कई त वरी अञा अॻिते चवंदा आहिनि कि सुठा ख़राब सभु कर्म ई छॾे छॾियो, कर्म यानी बंधन। हाणे छा सही आहे छा ग़लति आहे भगवान न ॿुधाइनि आहे गीता त काॾे वञनि माण्हू। चओ हरे राम। त हाणे श्री कृष्ण भगवान चवनि था, हाणे मुंहिंजो निश्चय ॿुध। निश्चय यानी पक्को, जेको आख़िरी फ़ैसिलो आहे, जेकी सच्चाई आहे। भगवान चवनि था, हे श्रेष्ठ पुरुष, त्याग भी सात्विक राजसिक ऐं तामसिक थींदो आहे। यज्ञ दान ऐं तप रूपी कर्म त्यागण लाइक़ न आहिनि। यज्ञ करण, दान करण, तप करण, सेवा करण, पुण्य करण, कंहिंजी मदद करण, कंहिंजी भलाई करण, कंहिंजो परोपकार करण कॾहिं बि न छॾणु खपे। यादि रखिजो, कई अहिड़ा मूर्ख आहिनि जेके छॾे छॾींदा आहिनि। अरे सुठा कर्म कंदासीं त वरी स्वर्ग वञिणो पवंदो, ऐं पाप कंदा रहंदा, कूड़ ॻाल्हाईंदा रहंदा, कपट कंदा रहंदा, बाक़ी शुभ कर्म कंदा त स्वर्ग वेंदा, ॼण ब्रह्म ज्ञानी ठही आया आहिनि वॾा। अहिड़ा अहिड़ा माण्हू। श्री कृष्ण गोविंद। त श्री कृष्ण भगवान चवनि था, शुभ कर्म कॾहिं न छॾिजनि, कॾहिं बि न छॾिजनि। शुभ कर्म जी लालच छॾिबी आहे, शुभ कर्म जे फल जी इच्छा छॾिबी आहे। माण्हू कर्म के बिना रही सघंदो? हलो कर्म चए मां न कंदुमि, वेही रहंदो त वेहण बि हिकिड़ो कर्म आहे। कोई माण्हू चएसि थो मूंखे भैया मदद कर, मां दुखी आहियां, हा मुंहिंजी थोरी मदद कर, मूंखे तूं भोजन जी व्यवस्था कर, मां 2 ॾींहंनि खां रोटी न खाधी आहे। उहो चए मां कर्म न कंदुमि त भोजन न ॾियणु करे सघे थो, भोजन पियो आहे नथो ॾे, त इहो त हिकिड़ो पाप कर्म थी वियो। कर्म न करे बि पाप करे वरितई। तंहिंजे करे यादि रखो, आख़िर भगवान कृष्ण जा ई वचन कमु ईंदा। भगवान चवनि था कि ये त्याग भी 3 तरह जा हूंदा आहिनि। सात्विक त्याग, राजसी त्याग, तामसी त्याग। यज्ञ दान तप रूपी कर्म कॾहिं बि न छॾिबा आहिनि। शुभ कर्म कॾहिं बि न छॾिजनि, छो त यज्ञ दान तप शुभ कर्म सेवा परोपकार, त यज्ञ दान तप ये 3 भक्तन खे पवित्र करण वारा आहिनि, इंसान खे शुद्ध करण वारा आहिनि। तंहिं करे हे पार्थ,
हे प्रथाजा सुपुत्र अर्जुन, दान यज्ञ ऐं तप रूपी कर्म ऐं ॿिया सभु श्रेष्ठ कर्म मोह खे ऐं फल जे इच्छा खे छॾे करे ज़रूर ज़रूर करणु घुर्जनि। अहिड़ो मुंहिंजो मत आहे। सम्झियो भाई? ॾिसो, दान यज्ञ तप छो था चवनि? भाई दान जेको बि तव्हां दान कयो, कंहिंखे पढ़ायो था उहो बि दान आहे, कंहिंखे हौसलो था ॾियो उहो बि अभय दान आहे, केवल पैसनि जो दान न थींदो आहे। ॿियो यज्ञ, सत्संग भजन करणु, कंहिंखे भॻवान जो नालो ॿुधाइणु, इहो बि यज्ञ आहे। हिन महिल बि तव्हां यज्ञ में ई वेठा आहियो, गीता रूपी यज्ञ थो हले, हे ज्ञान यज्ञ आहे, जंहिंसां एॾो वॾो लाभ थींदो आहे, माण्हू मुक्ति पाए वठंदो आहे। इन खां वॾो यज्ञ कहिड़ो आहे? ऐं तप रूपी कर्म, यानी कंहिंजी सेवा जे लाइ, कंहिंजे भलाई जे लाइ पाण तकलीफ़ सहणु, कष्ट सहणु, इहो तप आहे, इहो तप आहे। चओ हरे राम, मिठो राम, प्यारो राम। इन करे कॾहिं बि शुभ कर्मनि जो त्याग न करिणो आहे। शुभ कर्म जे फल जे इच्छा जो त्याग करिणो आहे, स्वार्थ जो त्याग करिणो आहे, लालच जो त्याग करिणो आहे। अॼुकल्ह त ॾाढी ॻाल्हियूं जुड़ी वियूं आहिनि। शुभ कर्म करे माण्हू दिखावो कंदा आहिनि, उन दिखावे जो त्याग करिणो आहे, पाखंड जो त्याग करिणो आहे, नाटक जो त्याग करिणो आहे। शुभ कर्मनि जो त्याग न करिणो आहे भाई, यादि रखिजो। फल जी इच्छा जो त्याग करिणो आहे।